तुझी इज्जत जो कसम मुझा गरीब बाबा मुखे हिकड़े ॾींहं जी तव्हां इजाज़त ॾियो जे कूंदर वारन के सलाखुन जे पोयां न ॾिसी तो मुझी सींद ते हेफ़ आहे बाबा। मां चवां थी ज़ुबैर ते तव्हां कंट्रोल कयो, हू हथन मां निकिरंदो तो वञे, सुभाणे सिर हलिया वेंदा। तव्हां पंहिंजे भाउ खे सम्झायो। तो ये पंहिंजा सबक पाण वटि रख। यार उन्हीं जी जीअं फायरिंग थी न मां कावड़ में घरां निकितोसि। मूं सोचियो केरु हिन जे बदमाश जेके वॾेरी सोरठ जे ॻोठ में जी फायरिंग था कनि। देगला पर तूं त किथे बि ज़ाहिर कोन आहीं। असां हर माण्हू खे क़दुर जी निगाह सां ॾिसंदा आहियूं, प्यार वंडीदड़ उहे महिमान नवाज़ आहियूं जो हर कंहिंखे जीअ में जायूं ॾींदा आहियूं। पर कुंदर जे भाउ असांजे तर में हथियार जो सवण कयो, असां उनखे जवाब ॾिनो। 14 तारीख़ हिन महीने जे हक़ बख़्शराइण जो रस्मूं अदा कयूं वेंदियूं। हाणे मां हलां थो। बाबू तव्हां जो हुकुम मूंखे क़बूल न आहे। भले 14 रात तव्हां पंहिंजो ज़ोर हलाइजो। भाई छाती खपाई मुआ छकड़े मुहांडा बोड़ होई छा बुद्धि कोन तो चूड़ी जो होको दी दिया। ओ त बुद्धम बुधई त पो पूछे ही छो बेइज्जती करण जो शौक थई छा। असां ही बेइज्जता चूड़ी वारी भला असां तोखे मोहनरन मो इज्जत वारा लगू था छा। कुछ शर्म कयो हया कयो, घर में मां भेड़ कोन था सफा के बेइज्जता था लगो। माफ कजो मोहतरमा, मुझे नालो पेस्तो न पर प्यारो है। ई मुझे दोस्त डेडर मोर मुझे मतलब त मक्खन है। अयला सच्ची तुझो नालो प्यारो आए हिन जो मक्खन। अल्लाह मुखे त लगे तो त कुत्तो धोरो चटे वियो त एड़ो मक्खन जो चाणो थी पियो। भाई मुझे नालो प्यारो जेके यकीन से काट करी देखारे छा। मुआ तुझो नालो प्यारो न पर वणन जो फुहारो होवण खपे जेको तुझे मुहांडे ते ठई ठुकी अची हां हां सही थी चवी, सही चवे थी तू चूड़ीन वारी। वाकी मुहांडा सफा फुहारे वांगर तस फुहारे वांगर। हां बस दुखी हो आए पाण सां गड मां इज्जत वारे जी बेइज्जती कराए छडी थई। इया बेइज्जती तू पंजी पाण कराण आयो वई। मां चवां थी त हाणे छडियो मुझे पीछे त मां वनी पंजी रोजी कया अची टाले मुहांडा सुबह साण लगाइन अजी रोजी कोन थींदी। प्यारा असल वडी बेइज्जती करे वई। मु तो महसूस ही न कयो, बाकी जेके तो के समझ में आती हबी करा यो महसूस ही न थी। माणिक पुत्र रात घणी थी वई है, हाणे हली आराम कर। अच्छी अबा छा गाला पुत्र निंड नथी अचे। न बाबा तुसा को हाल ओरणो आहे, का गाल करनी आहे। पुत्र केड़ी गाल आहे त खैर ना। बाबा तू सुभाणे चाची हमजे सां मिलना। पर छो पुत्र खैर में। बाबा मोरा जे संग जे लाए चई ॾिसेनि। पुट माणिक भला छोकिरी मोरा सां पे चढ़ी वियो अथई छा। पुत्र मां तुंहिंजो अबो आहियां, कूड़ न ॻाल्हाइजांइ। बाबा जो भन सदाई रात जे तारनि खे ॻणंदो आहे। बस बस मां सम्झी वियुसि पुत्र, ॻाल्हि इहा आहे। पुत्र
तोखे ख़बर आहे असांजी सिंधी रस्मुनि में घोट कुंवार जे घर गाह जी साई भरी दर खां अंदरि उछलाए हलियो ईंदो आहे। सुभाणे तूं अदा हमज़ा जे घर गाह जी भरी उछलायूं हलियो अच। पोइ मां ॼाणियां ऐं अदो हमज़ो ॼाणे। बाबा मां सुभाणे ई इहो कमु कंदुसि। ॾे ख़बर पुट, छोकिरी मोरा तोखे वणे थी? सच ॿुधाइजांइ। बाबा इहो तूं मुंहिंजे हिन दिलि जे कासिद खां पुछ, जेको ॿाहुनि जा चूड़ा खड़काए तोखे ॿुधाईंदो। चङो हाणे हली निंड कर, सुभाणे धणी चङाई कंदो। ठीकु आहे बाबा। हलिया माई शर्मा हलिया, सुठो थियो जो तू पाण हली आई है। कुंदर खाना जेकॾहिं ज़मीन जे एवज़ मुंहिंजे पुट जी क़ीमत लॻाई थी न त पोइ नसुल मुंहिंजो पोइते बि आहे। असां का ज़बरदस्ती कोन कई आहे। ज़मीन जे एवज़ बाग़ वारी ज़मीन पिया ॾियूंसि। को तुंहिंजे पुट सां ॾाढो कोन कयो आहे। तकलीफ़ ॾियण जो कॾहिं तसवुर बि न कजो, छो त मां तव्हांजी हारियाणी न आहियां, न वरी बानी। असां पंहिंजी मर्ज़ी जा धणी आहियूं। ज़मीन असांजी आहे, नथा ॾियूं भला केरु असां खां ज़ोरी वठंदो। तूं आसमान ते न चढ़ी ॻाल्हाए शर्मा। ज़मीन त मां तव्हां खां कंहिं बि हाल में वठंदुसि, राज़ सां न सही, रंज सां, पर वठंदुसि ज़रूर। कोर्टुनि में कानून जा किताब अञा पिया आहिनि कुंदर खाना। सिंध गिदड़नि नाहे खाधी। तूं मुंहिंजी ज़मीन मां हिकिड़ो भितर त खणी ॾेखार, या वरी तूं पाण खे ज़मींदार ऐं असांखे ग़रीब तो समझी। दुनिया जो वॾे में वॾो ग़रीब त तूं आहीं, जो कंहिं मिसकीन जे हक़ में अखियूं विधियूं अथई। माई शर्मा, ज़बान संभाले ॻाल्हाए। ॿी ज़बान ॻाल्हाइण असांखे बि ईंदी आहे, किथे तूं बर्दाश्त न करे सघे। जी जी वॾी, तो हिन घर में एतिरो वक़्तु कीअं गुज़ारियो आहे? तो जहिड़ी हिकु अज़ीम औरत हिते वॾेर के पलगनि सां पंहिंजी लोहीअ खे ॻंढ ॾेई छॾी आहे। ही वॾेरा चवनि था त पंहिंजी बाक़ी 20 जरे बनी असांखे लिखी ॾे, पर मां ईअं छो कयां? मां चवां थी मुंहिंजे मुड़ुस जो 80 जरे वापसि कयो। ईअं कंदा? अम्मा शर्मा, तूं परेशान न थी, तूं घर मोटी वञ। तुंहिंजी बनी तुंहिंजी रहंदी, तूं वञ अम्मा। हाकिम ज़ादी, ज़मीन त मां हिन खां कंहिं बि सूरत में वठंदुसि। आसमान ॾांहुं अखियूं खणी ॾिस कुंदर खान, छो जो इंसाफ़ उते थींदो आहे। अफ़सोस आहे मूंखे। अदा ज़ोराबाद वारे वॾेरनि में वॾो शोर थी वियो आहे। ॿियो ॿुधो आहे त चवनि था बेइज़ती जो प्लान कंदासीं। हू छा प्लान कंदा? जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त सुभाणे मां पाण थो वञा ज़ोराबाद। किथे तूं जवानीअ जे जोलान में भुल त नाहे कई? जो भन अंधो हूंदो आहे मोरा, किथे ईअं त नाहे मोरा? तो पंहिंजे पोतीअ जे पलव खे चुटो लॻायो आहे।
अदा हाशिमा खुश आई न? हाँ मोरा भेण, रब जी मेहरबानी आहे। अॼु घणे ॾींहंनि खां पोइ भला पेर कया थी? हाँ भेण, मामो हैदर मिलियो हो, चयईं त मासड़ हमज़े खे मुंहिंजो न्यापो ॾिजांइ, उहो ॾियण आयो आहियां। कर ख़बर हाशिमा, छा पियो चए मामो? जबार, काल मामो हैदर मिलियो हो, मीरल वापारी सां गॾु हो। उन चयो त मासड़ हमज़े खे वञी चइजां मां 2-3 ॾींहंनि में सतरपुर अचां थो, केॾां बि न वञे, मुंहिंजो थोरो कमु अथसि। बिस्मिल्लाह, हीउ पंहिंजो घर अथसि, मां ऐं बाबो ते तई आहियूं, बसि थोरो ज़मीन जो कमु आहे, ॾींहुं राति उन में लॻा पिया आहियूं। अदा मामे भला ॾींहं न ॿुधाई छा, कॾहिं थो अचे? बसि भेण, ईअं ई चयईं त मां 2-3 ॾींहंनि में अची वेंदुसि। मासाद हाशिम, हूअं बि घणा ॾींहं थिया आहिनि त मामे सां मिलण न आहे थियो। जबार, मां हाणे हलंदुसि, मूंखे थोरो ज़रूरी कमु आहे। अदा वेह न, मां मानी मिंटनि में करे थी वठां। बसि भेण, दुआ कजांइ। अल्लाह जे मानी। जबार, मां हाणे हलां थो। ठीकु आहे हाशिम, शाम मिलूं था पोइ चाचे साबन वारे हट ते। ठीकु आहे। ठीकु आहे मोरा, भला हिम्मत कर, मूंखे वग़ैरह पचाए ॾे, बुख लॻी आहे ॾाढी, जल्दी कर। ठीकु आहे। सुस्ती न कजांइ, तूं वेंदी आहे त कलाक ज़ाहिर ई न थींदी। छा ॻाल्हि आहे सर्वेच? तकड़ो तकड़ो न्यापो मोकिली, ख़ैर त आहे न? अदा ज़ोराबाद वारे वॾेरनि में वॾो शोर थी वियो आहे। ॿियो ॿुधो आहे त चवनि था बेइज़ती जो प्लान कंदासीं। हू छा प्लान कंदा? जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त सुभाणे मां पाण थो वञा ज़ोराबाद। इहो त उन्हनि में दम ई न आहे जो शेर अली तो में हू हथु विझनि। हाँ, थी सघे थो कंहिं अफ़वाह हलायो हुजे, भले सच बि हुजे, पर असीं बि हिननि हथनि में चूड़ियूं न आहिनि पातियूं। जेकॾहिं आया न त उन्हनि सां मुड़ुस थी मुंहुं ॾिबो। सही तो चई शेर अली, विड़बो त जवान थी विड़बो, जीअं को बि मयार न ॾे। अदा साईं, असांखे को बि ख़ौफ़ न आहे, पर जेकॾहिं कंहिं ग़रीब खे ईज़ाए विधऊं त पोइ छा थींदो? सर्वेच, हीउ त हिकिड़ो कूंथर आहे, पर सवें ॻोठ जा वॾेरा बि गॾु थियनि न, कुझु बि बिगाड़े कोन सघंदा। सही ॻाल्हि आहे शेर अली, पर जेको बि हिते ईंदो ख़ता खाई पोइ वेंदो। अदा साईं, पोइ बि अंदेशो ज़रूरु आहे। हेॾो वॾो तर आहे, न रुॻो सतरपुर, पर शमशेराबाद ते बि वॾी करट अथनि। काल आदि सिंधू ऐं मेंद्रे असांजे करे कुंदर खान जी बेइज़ती कई आहे। हा वाकई सर्वेच, हू असांजे ॿिन्ही ॻोठनि जा दुश्मन आहिनि। सिंधू साइण खे सलाम आहे, सलाम आहे हुनजी जुरियत खे। मेंद्रे जहिड़ा कंधार गॾु हुजनि, केर बि अखि खणी ॾिसंदो न त हुन जूं अखियूं कढे छॾिबियूं। हा त हाणे मूंखे ॻाल्हि यादि आई, अधी सोरठ मूंखे घुरायो, हाणे मां ओॾां थो हलां। ठीकु आहे, भले तूं हल, मां ऐं सरमद बि ज़मीन ते ईंदासीं। ठीकु आहे। अच सरमद। बाबा, ही माणक असांजे घर में गाह जी भरी उछलाए वियो, भला तव्हां चयोसि छा? न मां, मता ॿिए घर वञिणो हुजेसि ऐं भुलिजी असांजे घर आयो हुजे। बाबा कीअं भुलबो, पाड़े जा हूं, ख़बर अथसि त ही घर असांजो आहे। धीउ, तोखां हिकु ॻाल्हि पुछां, पर सच ॿुधाइजांइ, पीउ सां कॾहिं बि कूड़ न हणजांइ। हा बाबा, मां तोखे सच ॿुधाईंदसि, भला मां तोसां कूड़ छो ॻाल्हाईंदसि? किथे तूं जवानीअ जे जोलान में भुल त नाहे कई? जो भन अंधो हूंदो आहे मोरा, किथे ईअं त नाहे मोरा? तो पंहिंजे पोतीअ जे पलव खे चुटो लॻायो आहे। मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झी वियसि बाबा। अदा जबार जे प्यार ऐं तुंहिंजी अछी ॾाढ़ी जे मथां मूं जहिड़ियूं
सवे धीअरियूं घोर करे छॾियां बाबा। साए गाह जी भरी सिंध जे रस्मनि मुताबिक़ उन जे घर फिटी कबी आहे जिथां संग घुरबो आहे। पुट मां दुनिया ॾिठी आहे, मां इहो ॼाणा थो त माणिक शरीफ़ आहे, पर हू असां खां अॼु संग घुरी वियो आहे। बाबा माणिक ईअं मूंसां रस्ते वेंदे वाट ते मिलियो हूंदो, पर कॾहिं बि हुन लहूं लॻे जी ॻाल्हि मूंसां न कई आहे। बाबा मां तोसां नूर जो कसम थी खणा। मोरा धीउ, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ त असां मिसकीननि वटि हिकिड़ो धन ऐं हिकिड़ी मिल्कियत आहे, ऐं उहा आहे इज़त ऐं गैरत। धीउ, इहा तोखे चङी रीति ख़बर हुजणु खपे त इहा हट ते नाहे खपंदी। बाबा मां सभु सम्झां थी, एतिरी अणॼाण न आहियां। बसि अखियुनि मां शर्म जा लुड़क न खपाइजांइ। लेला हू असांखे तकियूं वेठा आहिनि। असांजी ज़मीन हिकु वॾो खज़ानो आहे जेको हुननि जी अखि में आहे। सुभाणे हू कुझु बि करे सघनि था। ही जेको वॾेरे ज़ुबैर वारो मामिलो थियो आहे, जेकॾहिं हू ॿीहर अहिड़ी ग़लती करे त पोइ महेंद्रा जेकॾहिं भुलिजी बि हू असांजी हदुनि में दाख़िल थिए त सोरठ वटि हुनखे गीले वठी वञिजोसि। लेला अमां नज़र नथी अचे, काॾे वई आहे? बस ख़ामोश वेठी हुई, ओच तो उथी हली वई। त पोइ हूअ वॾेरनि जे हवेली न वई हुजे। लेला तूं हुन खां पुछो छो न? मूंखे ॿुधाई न, हू बस हली वई। पर जे वॾेरनि ॾांहुं वई बि त छा थी पियो? लेला हू बदतमीज़ आहिनि, अमां खे घटि वधि न ॻाल्हाए विहनि। लेला हू असांखे तकियूं वेठा आहिनि। असांजी ज़मीन हिकु वॾो खज़ानो आहे जेको हुननि जी अखि में आहे। सुभाणे हू कुझु बि करे सघनि था। पोइ भला वञ न, मता ओॾां वई हुजे, पोइ बीठो छो आहे? ठीकु आहे, मां ॾिसां थो। मामा मुंहिंजे हारियुनि ऐं राज जी तव्हांखे पारत आहे। इन्हनि खे का बि तकलीफ़ न अचणु घुरिजे। अमड़, तूं हितां जो को बोल को या ओसीड़ो न कजां। कंहिंखे बि का तकलीफ़ हूंदी असां वेठा आहियूं बाबा। ॻोठ ऐं राज वारनि चयो आहे त असां साइण सां मिलंदासीं, पोइ भली उमिरि ते वञे। महेंद्रा ही इन्हनि जूं मोहबतूं ऐं प्यार आहे जंहिंजे करे मां हिन मुक़ाम ते आहियां। न त मां कुझु बि न आहियां। मां शाम सभिनीनि सां मिलंदसि। अदी सिंधु, तव्हांखे त भेण सोरठ ॾांहुं वञिणो आहे न? सोरठ जे मिलण खां सवाइ सिंधु पैर बि अॻिते न वधाईंदी। सोरठ बिना त मां अधूरी आहियां महेंद्रा। नंढपण खां वठी असां ॿिन्हिनि गॾिजी डुंगर ॾोरिया आहिनि। इहो सच आहे दी। उहो बि तो लाइ पतंग आहे जीअं तूं हुन जे लाइ मस्तानी आहीं। रब करे शाल ॿिन्ही सटियुनि जी जोड़ी सलामत रहे। ॿी ॻाल्हि तव्हांखां पुछी छॾियां, हीउ जेको वॾेरे ज़ुबैर वारो मामिलो थियो आहे, जेकॾहिं हू ॿीहर अहिड़ी ग़लती करे त पोइ महेंद्रा जेकॾहिं भुलिजी बि हू असांजी हदुनि में दाख़िल थिए त सोरठ वटि हुनखे गीले वठी वञिजोसि। हू लोफर आहे ऐं मां सम्झां थो त हू पंहिंजी अना ख़ातिर अहिड़ो अमल वरी बि कंदो। रब ॼाणे थो उन खां पोइ जेको हुननि सां असरु थींदो ज़मानो ॾिसंदो। पर मूंखे ईअं लॻे थो त हू हेॾां जो वरी रुख न कंदो। इहे पोइ जूं ॻाल्हियूं आहिनि पुट। जॾहिं आयो त पोइ ॾिसी वठंदासीं। तर वारनि खे तव्हां होशियारु करे छॾिजो त हू सभु अखि बाज़ जी रखनि। मामा हथ कट। हथ छाजे लाइ कटा? हल हेॾे, हल हेॾे, हेॾे चवां थो हेॾे हलिया, हलिया। अरे चवे छा थो ॻाल्हाए छा थो? हल मुंहिंजे घर त तुंहिंजी हली हाथ थो लाहियां। ओ मामा पोकड़ा गिची मात कट। हथ कट। इहो ॿुधा मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे दग ते।
मामा रब जो कसम मु हिन निभागे के सिंगार नाहे कयो। मां दगत आचा पई त अगे सिंगार कयो वेठो हुयो। चई छाती ॻाल्हाए छाती छोरी निभागी। हाणे मूंखे किसो समझाए आखिर चक्कर छाहे? मामा मुझे चक्कर बकर को भी कोने, बस भेण जे सिंगार जो चक्कर आ दग ते। हाँ मामा, डेंगलो बेचारो ॾाढो परेशान आहे छो त अॼु भेण जे विहां जी तारीख़ बद बस ऐं हिन जी भेण जेका आहे न उहा मोगी आहे। इन जे करे डेंगलो चवे थो त 2 ॾींहंनि में सिंगार सिखी वठां जीअं मुंहिंजी भेण पंहिंजनि में मिटनि माइटनि में सहेलियुनि में मेहणा न झले। चवे छाती ॻाल्हाए छाती? जॾहिं मां हिन चंटरे खे चयो त हल घर त तोखे सिंगार सेखारिया तॾहिं छो न आयो उन ॾींहुं घर? मामा कीअं अचां? मूंखे 2 ॾींहं काल रात थी वई मामा, तो जहिड़ी किनी काल रात थी वई, मां कीअं अचां? बाक़ी हाणे मां तोसां हलां थो, पर हिकिड़ी शर्त आहे दग ते। चई छा थो ॻाल्हाए छा थो? कहिड़ी शर्त आहे पिणे वारी? मूंखे शर्तनि खां कर भा। मामा डेंगलो चवे थो त तूं डेंगले जो सिंगार न कंदे छो त तोखे नए दौर जो सिंगार करण अचे ई कोन थो। मामा बुगड़ा बावली सही थी चए। चई छा थोड़े ॻाल्हाए छा थो? मां तोखे अहिड़ो सिंगार सेखारींदुसि जो तुंहिंजी भेण खे 7 वड़े ताईं इहो सिंगार कोन हलंदो। तूं सिंगार त मुंहिंजी अधु जो कंदे, पर तोखे ॾिसी मरी वञे त पोइ? मामा तुंहिंजी जवानी 1965 में गुज़री वई ऐं हिन दौर जी छोकिरी जेकॾहिं तोखां सिंगार कराईंदी त छा तो समझी त बची वेंदी? हलिया छोकिरी भेणी कोने सिंगार किथां थो सेखारे? मामा छा थियो आहे सांवरा? परेशान पियो नज़र अची? यार असद परेशान मां इन जे लाइ आहियां त अम्मा जीजा वॾेरनि जी हवेली वई आहे, किथे हुन सां गुस्ताखी न करे वियनि। हाँ वई हुई, मूंसां रस्ते ते मिली, हाणे घर वई ऐं चयईं त वॾेरनि जी सुठी लाख लाइ आई आहियां। यार असद हीअ ज़िंदगी रुगो फसादनि ऐं फॾनि जे लाइ आहे छा? हीअ कहिड़ी दुनिया आहे? हाँ कहिड़ी दुनिया आहे जंहिंमें असां जीऊं था? सांवरा शरीफ़ इंसान हिन दुनिया वारनि खे कॾहिं सम्झी न सघंदो। सच ॿुधायां हिते कुख में काती हणी पोइ माण्हू जी सघे थो। प्यारा भाइरो, तव्हां सभिनीनि खे हिते ॾिसी मां अॼु बेहद ख़ुशि थी आहियां। अदी असांजी दुआ आहे तव्हां मिठे मुरसल जी चाट चुमी ख़ैर सां मोटी ईंदो। तव्हांखे कंहिं बि शइ जी तकलीफ़ या ज़रूरत हुजे त मूं महेंद्र खे चई छॾियो आहे। तव्हां कॾहिं बि पाण खे अकेलो न सम्झो। हिकिड़ो अर्ज़ु आहे। चओ अदा। असां सभिनी जे लाइ उते दुआ ज़रूरु घुरिजो। बिल्कुलु अदा, न सिर्फ़ु तव्हां जे लाइ, हिन ॻोठ जे लाइ, सतरपुर जे लाइ, बल्कि पूरी सिंध जे लाइ। ही बानी हथ ॿधे अर्ज़ु कंदी त सभु ॾुख तकलीफ़ झेड़ा फसाद सभु ख़तम थी वञनि। आमीन। देखा बरा चाची हमज़े छा चयो? पहिरें त यकीन ई न पियो करे, पोइ कूड़ा कसम खणी यकीन ॾेरायोमांसि। चरी कूड़ छो आई? सच ॿुधाईंसा न? अदा सालिह मूं नंढपण में धीउ मोरा जो संग संदसि मामे जे पुट शहज़ोर लाइ ॻाल्हि करे छॾी हुई ऐं सुभाणे या ॿिए ॾींहुं अचे पियो। ॿुधाए छा कने तो उन्हनि खे? वॾेरी सोरठ सां विच सतरपुर में सभिनि जे साम्हूं शादी कंदुसि।